नौशर फिरोज का खबर शामिल क्यों पिया मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक जमियत उलमा इस्लाम तालका नौशर फिरोज जे यूनियन काउंसिल टाउन ऐं म्यूनिसिपल कमेटी नौशर फिरोज जी बलदियाती इलेक्शन में जमियत उलमा इस्लाम जे तरफां बीहारियल उम्मीदवारनि जा इजलास ज़ेर सदारत तालका नौशर फिरोज जे अमीर कारी अब्दुल हक राजपूत अल फारूक मस्जिद नौशर फिरोज में थियो। इजलास में मौलाना अब्दुल रहमान डंगराज मेहमान खास तौर शिरकत कई। इजलास में बलदियाती इलेक्शन में बीहारियल उम्मीदवारनि जी भरपूर मुहिम हलाइण ऐं मुखालफ़न के टफ टाइम ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं चयो वियो त सिंध में इदारनि जी भींग कई वई आहे। अवाम खे को बि रिलीफ न मिलियो आहे ऐं नई बुनियादी सहूलियतुनि लाइ कमु थियो आहे। उन्हनि ख़िदमत करण जे जज़्बे जो इज़हार कंदे जमियत जे उम्मीदवारनि खे कामयाब करण जी अपील कई। इजलास में अकरम अली पीरदादो जनरल सेक्रेटरी जमियत उलमा इस्लाम तालका नौशर फिरोज ऐं ॿियनि शिरकत कई।